घोटकी म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 13 जे काउंसलर राव मोहम्मद नदीम पारां सूबाई तक PS 21 ते पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर जे एजाज़ में कॉर्नर मीटिंग मुनक़द कई वई, जंहिंमें अॻूणो काउंसलर राव मोहम्मद सरवर, डॉक्टर राव सिकंदर अली, एडवोकेट राव नदीम अख्तर, एडवोकेट राव आबिद अली, राणा साजिद निसार, एडवोकेट राणा जावेद अली, एडवोकेट राव आसिफ अली, एडवोकेट राव साजिद अली, मोहम्मद बिलाल हफीज़, राव परवेज़ अली, मोहम्मद सुहेल सिद्दीकी, राणा अमजद समेत राजपूत बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते कॉर्नर मीटिंग के खिताब कंदे सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर चयो त अवाम जी ख़िदमत असांजो मक़सदु आहे। असां पंहिंजी सियासत में हमेशह अवाम जी ख़िदमत खे अवलियत ॾिनी आहे। असां पंहिंजे दौर तक में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। अवाम असांजे कम खे अॼु बि यादि कंदा आहिनि। इंशाअल्लाह हिन भेरे बि अवाम जे दुआउनि ऐं वोटनि ज़रिए कामयाबी हासिल करे अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो उतां खां ई शुरू कंदासीं। इन मौके ते अॻूणो म्यूनसिपल चेयरमैन सैयद असगर अली शाह गिलानी, सिकंदर अली लाखो, सैयद अला वधायो शाह, सैयद रिज़वान शाह, मकी के राम, अब्दुल मजीद लाखो, राना शौकत अली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।